बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हांखे सरसाबिर ऑनलाइन स्कूल में भली कार चवां थो। दोस्तों अॼु असां हिकु नओं टॉपिक सिखंदासीं। अॼु नओं टॉपिक जेको आहे उनजो उनवान आहे जानवरनि ऐं ॿूटनि जा जीव घरड़ा, यानी एनिमल एंड प्लांट सेल्स। एनिमल एंड प्लांट सेल जेके आहिनि उन ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु आहे उनखे असां डिटेल सां पढ़ंदासीं। त तस्वीर ते तव्हां गौर कंदव त तस्वीर में ॿिनि क़िस्मनि जूं तस्वीरूं आहिनि। त हिकिड़ी साॼे पासे वारी तस्वीर ऐं उन खां पोइ ॿी खाॿे पासे वारी तस्वीर, उन ॿिन्ही तस्वीरुनि में सेल यानी जीव घरड़ा जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। त सवाल आहे छा ॿिन्ही क़िस्मनि जे जीव घरड़नि जी बनावट ऐं शिकिल हिकु जहिड़ी आहे? त तव्हां ॾिसंदव ऐं असां गौर था कयूं त ॿई तस्वीरूं जेके आहिनि उहे बिल्कुलु हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। उन खां पोइ ॿियो सवाल आहे त छा तव्हांखे के फ़र्क़ु वारियूं ॻाल्हियूं बि नज़र अचनि थियूं? त असां गौर था कयूं त वाक़ई असांखे ॿिन्ही तस्वीरुनि में फ़र्क़ु वारियूं ॻाल्हियूं उहे वाज़े नज़र अची रहियूं आहिनि। त पहिरीं जेका तस्वीर आहे उन में असां ॾिसंदासीं त उन में जीव घरड़ा जेके आहिनि उहे मुस्ततील आहिनि साॼे पासे वारी में, ऐं उहे जीव घरड़ा बिल्कुलु हिक ॿिए सां सुठे नमूने सां ॻंढियल आहिनि ऐं उन्हनि जे विच में जेको आहे न्यूक्लियस यानी मर्कज़ मौजूदु आहे। ऐं खाॿे पासे वारी तस्वीर ते गौर कंदासीं त उन जा जीव घरड़ा जेके आहिनि हिक ॿिए सां तरतीब में न आहिनि, हिक ॿिए सां सुठे नमूने सां ॻंढियल न आहिनि, पर उन्हनि में मर्कज़ मौजूदु आहे। ऐं इन तस्वीर में टियों सवाल इहो पुछा पियो करे त मथियनि घरड़नि मां कहिड़ो जानवरनि जो घरड़ो ऐं कहिड़ो ॿूटे जो घरड़ो आहे? त साॼे पासे वारी तस्वीर जेका हुआ इहा ॿूटनि जे जीव घरड़े जी आहे ऐं खाॿे पासे वारी तस्वीर जेका हुआ उहा जानवरनि जे जीव घरड़े जी आहे। यानी गल वारा घरड़ा जानवरनि जा घरड़ा आहिनि ऐं बसर वारा घरड़ा ॿूटे जा घरड़ा आहिनि। मोज़े सामीन त घरड़नि जे अंदरि थींदड़ अमल हिकु कीमियाई कारखाने जे मिसल हूंदा आहिनि। घरड़ो पंहिंजे अंदरि खंड ऐं लूणु जेको आहे उन्हनि ॿिन्ही खे जज़ब कंदो आहे ऐं उन्हनि मां नयूं शयूं तयारु कंदो आहे जिन खे हू पाण बि इस्तेमालु कंदो आहे या उन्हनि खे बदन जे मुख़्तलिफ़ हिसनि ॾांहुं मोकिले छॾींदो आहे। दोस्तो अचो त असां जानवरनि जे सेल बाबति मालूमात हासिलु कयूं। असांजी जेका चमड़ी आहे उन जे बिल्कुलु ॿाहिरें हितां वारा जेके घरड़ा हूंदा आहिनि उहे ज़िंदह न आहिनि हूंदा। हर रोज़ चमड़ीअ जा हज़ारें ज़रड़ा चमड़ीअ खां अलॻि थी ख़तमु थींदा रहंदा आहिनि ऐं नवां जीव घरड़ा जेके आहिनि उहे चमड़ीअ ते ज़ाहिर थींदा आहिनि। सभिनी जानवरनि जा घरड़ा घणो करे जिसामत में हिकु जेतिरा हूंदा आहिनि। मिसाल तौर ते हाथी ऐं कुए जा घरड़ा जिसामत में यानी साइज़ में हिकु जेतिरा हूंदा आहिनि, पर हाथीअ जे जिस्म में घरड़नि जो तइदादु जेको आहे उहो वधीक हूंदो आहे ऐं कुए जा जीव घरड़ा जेके आहिनि यानी उन्हनि जो तइदादु जेको आहे उहो हाथीअ जे मुक़ाबले में बिल्कुलु घटि हूंदो आहे। दोस्तो असां हाणे जानवरनि जे जीव घरड़े जो अंदरूनी जाइज़ो वठंदासीं त जानवरनि जो जीव घरड़ो जेको आहे उहो कीअं हूंदो आहे। त जानवरनि जो जेको जीव घरड़ो आहे पहिरियां त उहो बिल्कुलु राउंड शिकिल में हूंदो आहे, यानी उहो गोल हूंदो आहे ऐं जानवरनि जो जीव घरड़ो जेको आहे उन जा कहिड़ा कहिड़ा हिसा हूंदा आहिनि, यानी कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं उन में मौजूदु हूंदियूं आहिनि। त जानवरनि जे जीव घरड़े में घरड़े जो परदो हूंदो आहे, साइटोप्लाज़म हूंदो आहे, खाल हूंदो आहे, मर्कज़ ऐं क्रोमोज़ोम्स जेके आहिनि इहे मौजूदु हूंदा आहिनि। त हाणे उनजी तव्हां पाण स्टडी कंदव त घरड़े जो परदो जेको आहे उनजो कहिड़ो कमु हूंदो आहे, साइटोप्लाज़म जो कहिड़ो कमु हूंदो आहे, उहो घरड़े में छा कंदो आहे, खाल जेके हूंदा आहिनि उन्हनि जो छा कमु हूंदो आहे ऐं यानी मर्कज़ जो छा कमु हूंदो आहे, ऐं क्रोमोज़ोम्स जेके मौजूदु हूंदा आहिनि इन्हनि सभिनी जा अलॻि अलॻि कम जेके आहिनि उहे हूंदा आहिनि ऐं उहे पंहिंजा कम सर अंजाम ॾींदा आहिनि। मोज़े सामीन त हाणे असां ॿूटे जे घरड़े जो अंदरूनी जाइज़ो वठंदासीं, यानी उनखे ॾिसंदासीं। ॿूटे जे घरड़े में ॿिए जानवरनि जे घरड़े वांगुरु घरड़े जो परदो यानी सेल मेम्ब्रेन बि हूंदी आहे, मर्कज़ बि हूंदो आहे, खाल यानी वैक्यूल्स ऐं साइटोप्लाज़म यानी जेली जहिड़ी शइ मौजूदु हूंदा आहिनि। ॿूटे जे घरड़नि जूं ख़ासियतूं ऐं कम या अमल बि उहे साॻिया हूंदा आहिनि जेके जानवरनि जे घरड़नि जा हूंदा आहिनि, पर ॿूटनि जे घरड़नि में के मख़सूस ख़ासियतूं अहिड़ियूं बि थियनि थियूं जिन जे करे उहे जानवरनि जे घरड़नि वारनि ख़ासियतुनि खां अलॻि थी पवनि था। ॿूटे जे घरड़नि जी ख़ासियतुनि ऐं कमनि बाबति हेठि बयानु कजे थो। त ॿूटे जा
जेके जीव घरड़ा हूंदा आहिनि, यानी ॿूटे जो जेको जीव घरड़ो हूंदो आहे उहो जेका उनजी स्ट्रक्चर आहे उहा बिल्कुलु जानवरनि जे जीव घरड़े खां मुख़्तलिफ़ हूंदी आहे। यानी जानवरनि जो जीव घरड़ो जेको हूंदो आहे उहो गोल ऐं राउंड जेको आहे स्ट्रक्चर हूंदी आहे उनजी, ऐं ॿूटनि जो जीव घरड़ो जेको आहे उहो मुस्ततील हूंदो आहे। ऐं उन में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके जानवरनि जे जीव घरड़े खां मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। ॿूटनि जे जीव घरड़े में क्लोरोप्लास्ट मौजूदु हूंदो आहे, उन खां पोइ खाल, उन खां पोइ घरड़े जो ॿाहिरियों परदो जेको आहे उहे मौजूदु हूंदा आहिनि। हाणे हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका जानवरनि जे जीव घरड़े में मौजूदु न आहे हूंदी, उहो आहे क्लोरोप्लास्ट। ही ॿूटे जे घरड़े में तमामु नंढड़ियूं बारीक टिकियूं हूंदियूं आहिनि जिन में साए रंग जो मादो भरियलु हूंदो आहे, जंहिंखे असां क्लोरोफिल चवंदा आहियूं। क्लोरोफिल जो कमु इहो हूंदो आहे त सिज जी रोशनीअ खे जज़ब कंदो आहे। हीअ रोशनी ॿूटे में रोशनाई तरकीब रस्ते पंहिंजी खुराक तयारु करण लाइ निहायत ज़रूरी हूंदी आहे। प्यारा दोस्तो, हाणे असां ॿिन्ही तस्वीरुनि ते गौर कंदासीं ऐं मालूम कंदासीं त जानवर ऐं ॿूटे जे घरड़े में कहिड़ा कहिड़ा फ़र्क़ हूंदा आहिनि। पहिरियों फ़र्क़ु इहो हूंदो आहे त ॿूटे वारे घरड़े में उन जो ॿाहिरियों थुल्हो तह सेल वाल हूंदो आहे, पर जानवरनि जे घरड़े में ॿाहिरियों तह सेल वाल कोन हूंदो आहे। ॿियो फ़र्क़ु इहो आहे त ॿूटनि जे घरड़नि में क्लोरोप्लास्ट हूंदो आहे, पर जानवरनि जे घरड़े में कंहिं बि क़िस्म जो क्लोरोप्लास्ट मौजूदु नाहे हूंदो। टियों नंबर फ़र्क़ु इहो आहे त ॿूटनि जे घरड़नि जी शिकिल घणो करे मुस्तक़िल हूंदी आहे ऐं मुस्तहकिम हूंदी आहे, छाकाणि त उन जो ॿाहिरियों तह काफ़ी सख़्तु हूंदो आहे। चोथों नंबर फ़र्क़ु इहो आहे त जानवरनि जे घरड़े जी शिकिल गोल या बेतरतीब हूंदी आहे, यानी उन जा सेल हिक ॿिए सां तरतीब में ॻंढियल न आहिनि हूंदा, छाकाणि त उन्हनि जे ॿाहिरियां को बि सख़्तु तह सेल वाल कोन हूंदो आहे। पंजों नंबर ऐं आख़िरी फ़र्क़ु इहो आहे जानवरनि ऐं ॿूटनि जे घरड़नि में त ॿूटे जे घरड़नि में वैक्यूल या खाल तमामु वॾो हूंदो आहे, पर जानवरनि जे घरड़नि में इहे खाल तमामु नंढड़ा हूंदा आहिनि। दोस्तो, तव्हांखे अॼोको लेक्चर कीअं लॻो? अगरि लेक्चर तव्हांखे पसंदि आयो त चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं कमेंट कजो।